मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई कहाँ दिए लॻई बा सुतली सुबेदार मवाली चाह पानी वारो मसलो हल थियो बाक़ी बीड़ी भली भली उनखे बि ॾिसी था वठूं मिली वेंदई बा परेशान छो थो थी सिपाही ईसा खाली की हुकुम कर साहब के मानो के दसणो के बदणो अरे बुढ़ल तू बुढ़ल ही बुढ़ल ईसो नहीं जो ई सरे तके के ताओ थो मली साहब इसो कोन हो इने जे कर मुता जो त जवाब दे छजा इससे आप खिसा खाली मुझे आप खिसा खाली अरे खाली खिसन ते आंठो गुम कंदो छा मवाली साहब इहो छा तो चई मजाक कई मैं ये कने कने भोगल में मां ये कंदो साग कंदो ही जा हां ठीक आ मजाक में भली लताड़ लबाड़ ये मवाली तू पंजी किनी चाहे दूध पति चाहे चाहिए लबाड़ बुधोनी साहब हुकुम कर त कयूं से लाकब बुढ़ल साहब सुतली कनन में को कारतूस लगे हे मुझे होटल फिटाइंदो बोडो न मारे पैसे हां सुतली कनन में कारतूस छो लगे मवाली न छो लगनो तोखे छो चवंदो मां बुढ़ल जे नाले आ बाबा तो चयो त सुतली कनन में कारतूस लगे ओ पोटरकी वंदुस ओ बुढ़ल लबाड़ न तोणे लताड़ मां तो चवा त मुखे लताड़ बीमार है साहब की थिया बीमार है अखिन का सफा वही जा हिते ते छप्पर ही होटल पटे ते बैठा हो साहब तू जी नजर सफा कमजोर थिया उन जी कुतो जो ने तो मुखे छाजी किन जो छलो आ पकड़ी ओ बुढ़ल बोड़ा पेंजे ऑफिसर के ये ना है जेबो थोरो इखलाक सिख अरे ले जा पैसो चांदनी दे अब अच्छा जो आगे दूध पतिया ए दूध पतिया साथी चांदनी दे दूध पतिया अभी हेर पे मैं कट दो पी सारी जा बांधो सा सोचा बाहर से ये बुद्धि के वजह से कहीं पे तो खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार-बार तुरन पड़ो थड़ वेण खाण पीण वेण जी कोशिश न कयो लखन कुड़ जा केस ताल क्यों न चाहो न पानी न बीड़ी न सिगरेटा सुतली साहब हाने जो चाहे केक खाधई वो मुफ्त जा हचा उहा त होटल जी दशकुश हुई न मवाली हे जो झेड़ो थियो इहो त केस आ निकरो हां पर पेरे पुछिन त विढ़ा छाते हिन साहब मां इने के तो दूध पती चा खणी आ हा त पो ही छा खणी आई काखे जो पानी ओ ही वरी साथी चा खणी आयो पो अगदे छा थियो जे मां चा जो ढुक भरियो मुजो वात सफा जहर थियो वात जहर थी छो वात जहर थी बुर्श कोनी दोई जा ए फेजू कारो तितर केमिकल वाली चा खणी आयो अरे फेजू केमिकल वाली चांद लायो जा होटल दे उस्ताद चाहे बा उस्ताद चिचड़ ठाइनो मां त बेरो आ मां त खणी इंदो आ उस्ताद चिचड़ के सर कर लखन कुड़ जा के साल कंदासी उस्ताद चिचड़ कोन इंदो उस्ताद चिचड़ नहीं दो कोनी दो के ढोर के चमड़े बिया था हुन जो नालो ही चिचड़ा सुबह जो 7 बजे अचे तो शाम जो 7 बजे ताईं बाटे की चिंबड़ियो पियो तड़े तो उन जो नालो चिचड़ा चिचड़ के जो तो सूबेदार सुतली सडे सो जल्दी अचे चिचड़ साहब माफ कर जाए सुतली साहब चिचड़ नहीं तो इन मर हेडे तू गाल के समझ मवाली वो तो पक्का सा की सोची त चिचड़ कोनी दो किथे केमिकल वारो खीर वाके हलायो तो कोन था न सुतली साहब एड़ी गाल ना है असल में चिचड़ मानू एड़े किस्म जो है न चिचड़ जो चाचो गुजारे हो अध गोठ आयुसि बाबा चाचा जो मुंह ॾिसो मुंह असल न वियो अगर चाचा जो लाश हेॾे खणी आया हिते हुनखे बूथे ॾेखारे पोइ वञी दफ़नायोसि हाणे उहो हेॾे कीअं ईंदो मतलब तो यो चिचड़ इतरो होटल सा सच्चो आ जिम्मेवार मानू आ जिम्मेवार मानू इहो कम नथो कर सके केमिकल वारी चाह नथो हलाए सके हाणे साहब हाणे त चाह जा ॿ कोप ॾोखिया मुंहिंजो मतिलबु आहे पीता त तव्हांखे चाह कीअं लॻी अछली खीरो न में जो मूंखे त केमिकल न कर कोन आयो हा त पोइ हे हट पोइ इल्ज़ाम अथसि छो थो वञे अरे सुमरे वाह इज्जत मानू जी होटल दे वेही उन्हनि ते इल्ज़ाम थोड़ी वधीक पाण सम्झो था सुतली साहब ॻाल्हि खे बुढ़ल जेले हली लाकब करीस अरे वठीस होटल मा पते हल वडेरी हल बेवकूफ़ी छा अॾो भरू माण्हू सां झेड़ा करे होटल ख़राब करे चाह छुटी छो न पहिरीस उतां त हिनजी शिकिल मूंखे कान थी वणे उहो जेको न पाणी हारींदा हूं कोप नारो उहो भरे ॾिनोमांसि शिकिल जो ई किनो आहे अरे भई हक़ अचे त छिटो लॻो पियो आहे अॻिते ईअं न कजांइ हल हल छुटी चांच खा विचल फिटाईंदो मुंहिंजी होटल लाइ छा पाऊ कुतो न है मलुका मैं कमदार कोड़ो ये अचानक अची हाउ हाउ न कंदो कर मुखे लगो को टरड़ो कुत्तो अची वियो आ तो मुझे कुतो चई मुझी दिल न जाई हा कौन चवंदी साईं अगते हाणी यो मुंह ठा एड़ो बुछड़ो मुंह कयो थे जो मुखे भी भो तो थे मलुका सच पुछी न
तुझी मूंखे ॾाढी सिक लॻी तॾहिं मां हाणे लिकी लिकी तो ॾियायोसि। हाणे मश्करी छॾ कोड़ा, तूं बि मूंखे ईअं छॾे वेंदे जीअं मश्करनि जे ॻोठ मां ॿिया छॾे हलिया विया। छा किरदार ॿुध, ये लालू लंघी जे पीउ जो ॻोठ आहे छा? चरिया लालू ला कुझु न चवंदो कर, लालू जो पीउ ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे। इन ट्रिक में बूथे खे बि सम्झाईंदुसि, छो जो इनखे पोइ ख़बर पवंदी त मां आहियां कमदार कोड़ो, अहिड़ो कंदो आहे सोढ़ो जो सवड़ में पिसी लॻंदो आहे। हा बिलो करी या बिलो करी, फिलहाल खीसे के ढिलो कर, शर्मीली जी आई मुंहिंजी ख़र्ची कढ। वरी या नई चटी बि मुंहिंजी खिची वे। मुंहिंजी शर्मीली खे न चो चटी, कई न फिटी। कोन तो चवां शर्मीली खे चटी, तू न कजाए मूंखे फिटी। कोड़ा मां चवई थी जल्दी ख़र्ची करा, मुंहिंजो ॾाढो न अची वञे। हैं मलुका, तुंहिंजो ॾाढो इहो अञा ज़िंदा आहे छा? भला इहो क़यामत जा तॾा वेड़ींदो छा? मलुका अॼोको ॾींहुं भला रिआयत कर, सुभाणे मां पैसा खणी ईंदुसि। जेकर तोखे सुभाणे पैसा ॾियणा हुआ त तूं अॼु छो आहे? हलाणी त निकिरण जी कर। ॾींदोसि पैसा, मलुका तूं फिक्र न कर। ॿुध मलुका, तूं मूंखे विसारे तो कोन छॾींदी न? अहिड़ा बूथ क़यामत ताईं यादि हूंदा। ॿुध सच थी चई न? हा हा निसोरो सच। मां सदको पंहिंजी मलुका ता। मलुका हाणे मूंखे वञणु खपे, ईअं न तूं तुआरो ॾाढो अची वञे ऐं करे मूंखे सोढ़ो त मूंखे सवड़ में बि सी थो लॻे। हा हा तूं वञण, मां बि पंहिंजी बकरी लाइ गाह करे वञा, न त ॾाढो अची वेंदई। हा इहो ॾाढो निभागो जल्दी अची थो वञे। लालू तबियत कीअं थी? घोड़ा मारे नी थी ए मुका तबियत दी पुछिया मुझे सूर दी दुकाई। लालू लगे तो डॉक्टर तुझी पट्टी सही नाहे कई। यो शायर जो पुट डॉक्टरी घट शायरी वधीक तो करे। सुठो थियो जो ओता का ताई ने डॉक्टर का पट्टो कराए ऐं घर पहुते ऐं हुन के निभागे के वापस मोकले छॾियई। न त यो निभागो घर अची आ न असां के एडो बेजार करे आ, ये बिल्ली वारी अखियों समा कढे ही कोन हा। लाली की गाल बुधाए तो मैं यो जो चिबो डॉक्टर आ नजर विझे न ते तोड़ा कढी चिदे रांद खेना सखिन में इतरो सूर मुके गंग भजण महल न थियो जो निभागे ने डॉक्टर में पट्टो पियो बधे न एडो सूर पियो थे जदी का अधई गाले का मुखे लगे तो ने डॉक्टर जानी वाणी मुखे उबता सुबता पट्टा बधाए ने त जे लालू तकलीफ में हुजे फलान कदो मास बाबे के चवा तो बाबा ने डॉक्टर के डबल बुरछाण। लालू तू जल्दी ठीक तो थी वेंदे ना? भली जल्दी ठीक न थिया पर इया दुआ कर को ठीक थिया। वाह रंगीला वाह, लालू जी जंग भनी ऐं मुंहिंजी दिल खुश करे छॾियई सोब डीज़ल ते। वाह हा हा यो हिकड़ी जंग अञा भगी दस, जिनमें ॿई जंगू भगस न अञा पोइ दिल मुंहिंजी ख़ुशि थींदी। दुश्मन जी दागी भगी चङी आ, या हिकड़ी जंग भगी थई न यो वॾो कन्याण कयो थई सोब डीज़ल ते। विलायती तुआरे चवण मुताबिक न मूं कम खे फटियो हाणे त इनाम ॾे न। इनाम खोड़ ॾींदो साईं, तकड़ न कर, चाह पियारई केक खाराई दूध पती वॾी होटल वठी तो हलाए, तुंहिंजो हुकुम खपे डीज़ल ते। पोइ त अॼु तोखे चांहि पियारणी पवंदी। हा रंगीला चांहि पीअण जो त मज़ो अॼु थींदो, चांहि छा केक बि खाराए थो। असुल मां तो चवां कम के पट डीज़ल ते। हाँ ओके अच्छा पट जी हुकुम। अच्छा चांहि पियारे केक बि खा। हलिया लाली ओ रही दिया इनके पेड़ का थोड़ा एही तो सोरीस। लालू किरण जे करे टंग में धक लगो थई, ज़ाहिरी गाला वटे ॾींहं सूर त थींदो न। अटो सूरा लाली ये देखो डॉक्टर आ न इनके समझ के न मुखा जाती पलां ते वरतो तस जण मां ने कुराड़ी नु घरों सवड़ियूं चोरी करे आयो। मां तोके झलीने आ त हरू भरू लालू डरो न तो कर, तोके कड़ो लाचारो जो ओता कदे वे घर में मज़ो कोन थो अचे न। हाणे ख़बर पई न टंग पंहिंजी भंजरा आहे, हाणे त ईअं लॻो पियो ॼण गोज मच्छी ॼार में फाथी आ। करे करे मुदे टोकू थी करी पाण भली जण पांडा रिच जबल ते बीठो आ। मां तोखे गलत न तो चवां, मां तोखे टोकींदो आ तू मूंखे टोकींदी। टोकण के सिंग थींदा आहिनि छा लालू? कुछ इखलाक सिख, पाण भी ईअं पियो ई ॼण ॿेर में चिबरो फाथो आ। अरे रे तू मुंहिंजी ज़ाल थी करे वरी मुड़स मां चुकू पई थी कढी। ओ न हिन महिल मुंहिंजो ख्याल कर, मां बीमार आहियां। हा मूंखां विसरियो लालू, पर हाणे ॿुधा तुंहिंजी तबियत कीअं आ? ॾाढो ज़ूर आ, तोखे अॻु में चए ॿुधे सवेल कोन ॿुधी छा? पर उहा ख़बर पई तो हो केर जंहिं गप करे तोखे किरायो?
हूंदो को इब्लीस जो सौट जंहिं या शैतानगिरी कई हूंदी। हाणे मवालीअ जी होटल ते शैताननि जी ट्रक लथी पई अथई। जुंडा पट लॻी पिया कि में जुंडा पट मां बि कोन छॾींदोसि। मुंहिंजो राय तो आहे सिंगल न इन्हनि खे मां डबल पुरुषण सूतरी साहब हाणे पाए ॾे फेज़ूअ खे। फेज़ूअ खे भाॼ रीवस साहब हुन वीचारे जा हथ पेर ॿधा था भाउ छो ॾियांसि फेज़ूअ जा रोस्ट खाईंदव छा? अरे बाबा खॾ में करे हणीसि। तूं ॻाल्हि ॿुध न, तूं हो कमु कर, लालूअ आॾो हरी ॻोल्हे वठ। अच्छा फेज़ूअ खे खॾ में हणा छाई रीवस साहब मूंखां त लालू वारो मसलो ई विसरी वियो। हाणे लालू साहब जी तबियत कीअं आहे? टंगियो पियो आहे। इहा त नाइंसाफ़ी आहे। धकी बि लालू आहे ऐं वरी टंगियो बि लालूअ खे अथव। सम्झी छो नथो, लालूअ खे मुंहुं नाहे टंगियो, उनजी जंग खे डॉक्टर टंगियो आहे। इहो बि सही कयो आहे डॉक्टर। असल में ग़लती इन्हे जंग जी हुई। इहो छा थो चई सूतरी साहब, दिमाग़ कमु करे थो या न? इहा कचहरी त पई हलंदी पर न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे। लखनि गुण जा केस था हल। ॻाल्हि ॿुध न, तूं पहिरियां लालूअ जा जवाबदार कर, पोइ तोखे चांहि पाणी मिलंदी। बीड़ी बि? हा बीड़ी बि मिलंदई। पहिरियां रुॻो तूं हिकिड़ो कमु कर, पोइ माण्हू असांजे अॻियां पेश कर। जिन माण्हुनि लालूअ जी जंग भॻी आहे। रीवा साहब चओ था त ठीकु आहे। भला हाणे वञी थो जाए कॾहिं ओधरीअ मां चांहि पाणी बीड़ी। जेकॾहिं तव्हां ईअं कंदो त पोइ हिकिड़ो मसइलो थींदो। मसइलो कहिड़ो? चांहि पाणी त ओधरी मां कढी वेंदुसि पर बीड़ी किथां निकिरंदी? यार ॻाल्हि दाना यारी कई अथई, पर न अहिड़ी ॻाल्हि मुसलसिल कढंदो रहंदे त कननि मां धुआं कढूं सां धुआं। अलाह में पत करें मां तोखे हिन हाल में ॾिसी नथी सघां पई। अड़े अब्बा मोह त अहिड़ो कयूं वेठो आहे जो ॼणो लाॾाउनि जे लॾम को खोदड़ो किरियो हुजे। मासी सेठियाणी हेतिरी हिन सां थी आहे पर पोइ बि सबक नथो सिखे। सबक मां छा सिखां? तव्हां पाण अणपढ़ियल आंगूठे छाप अचे वठो अख बतक थेलो गॾो। आओ अब्बा आया बराबर आंगूठे छाप पर तजुर्बो वॾो आहे ज़िंदगीअ जो। हा अब ॿियो लालू तूं बि सम्झी छॾ ॻाल्हि खे त सबक रुॻो स्कूल में उस्ताद कोन ॾींदो आहे। अब्बा वक़्तु जेको आहे न उहो कॾहिं कॾहिं अहिड़ो सबक ॾींदो आहे जो जेको न उस्ताद पढ़ाए सघे न माउ पीउ सबक ॾेई सघे। ओ अब्बा कुझु पाण बि सबकड़ो सिख त ॻोठ जी चंग मुड़सी कीअं हलाइबी आहे। रुॻो थो पियो ताना ॾे। पर मां सी चंग मुड़सी त मुंहिंजो पीउ पियो थो करे न। सॼे ॻोठ जी हलाई चलाई बाबे जे हथ में आहे। चंग मुड़सी पिणे जो हलाइण वसो आहे न को ॾिसे थो पियो त इन चंग मुड़सीअ जे करे ॻोठ जे ओताक जो अहिड़ो असरु कयो अथई अहिड़ो असरु कयो अथई जो जहिड़ो बील कनि गोह सां। मासी सेठाणी मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झुसि कोन, खोले सम्झाए न। ॻाल्हि सिधी साईं पट पधर पई आहे। पिणे जो नालो आहे रीवस वञे थो पियो इहो पोइ ते भरकंदो। हाणे इहो अॻिते कीअं वधंदो, राज कीअं संभालींदो, कहिड़ी चंग मुड़सी कंदो। पिणे इश्क में पुर लॻो थो वते पियो। माई इज़त थी पई अंदरि हलेसि वज़ीफ़े वांगुरु। हाणे इहो ॻोठ जा फ़ैसिला कंदो। छॾे अब्बा इहो कावड़ न कजाए पर इहे अलाह जा फ़ैसिला आहिनि। पीउ मां न जेका ग़लती कंदो आहे उहा वञी औलाद ते किरंदी आहे। हाणे हे तूं कीता पीउ जा थो लोड़े नी अब्बा। हा तो कहिड़ो ॾोह कयो, तो त सभिनी सां चङाई कई आहे, सॼे ॻोठ सां तर सां। दुआ करे मुल्क में ठीक थिया जिन मूंसां हशर कयो आहे न उन्हनि खे सिंगल न डबल पुरुष आणंदुसि। ओ अब्बा चवंदा आहिनि जंहिं भला ॿ पर तंहिंखां बि न डिॼजे। अञा तूं खट वथियूं पियो आहे। तूं हितां उथंदे घुमंदे पोड़नि जो पीछो कंदे तेसीं ताईं मुल्क खां ई ॿाहिरि हूंदा। छॾ अब्बा अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे पंहिंजे सिर जी कर। सिर खटे सिर जी भला दूर। लाली वञ मासी सेठण लाइ चांहि जो कोप त खणी आ। बेचारी खे शाबस न जो मुंहिंजी तबियत पुछण आई आहे। हा हा हिन महिल ताईं पंहिंजा बि कोन था पुछनि। बसड़े अब्बा तो में अल्लाह अञा साने ॾिनी आहे। पोइ चांहि जो चुको त सवारी न त अब्बा अॼुकल्ह दौर अहिड़ो लॻो पियो आहे जो जंहिं ॾे वञो त असली हीअं बूथ फिरी थो वञे पियो चवंदे त ॼण को साह कढण वारो फरिश्तो पहुतो अथनि। ईअं था चई कंपन त चल कंडरी चपटी न वञे, पतीअ जी ज़री न वञे, खीर जो को अधु पाव न वञे।
सेठियाणी ॾिसण ॾींदी आहे सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी पर अड़े अब्बा तोखे ॾिसी मुंहिंजो त सफ़ा सिर सूलीअ ते थी वियो आहे नमासी सेठियाणी अहिड़ी ॻाल्हि कान्हे का महागाई चढ़ी वई आहे चोट ते माण्हू महिमान था अचनि त घिटी था मटाइनि अनो न महांगो पिरी न कौड़ा महागाई छा कंदी रुगो ईमान जी सलामती हुजे इंसान में हा सेठियाणी चवंदी आहे सच पोइ सभु कंहिंखे लॻंदो आहे बच सो अब्बा मां पंहिंजो सिर ॾयूं वेठी आहियां सुर ॾयूं वेठी आहियां अलाह तोखे ख़ुशि करे ऐं मासी सेठियाणी इहो ईमान त माण्हुनि में कोन्हे कोन हर माण्हू लोभ ऐं लालच में काहे पियो आहे घुतू पियो थो हणे को ग़रीब पाड़े ओड़े में बीमार आहे बुख ते वेठो आहे त हुनखे केरु पुछे ई कोन थो केरु कंहिंजी मदद करण जे लाइ तयारु कोन्हे को हर को पंहिंजो उलू सिधो करे वेठो आहे हा अब्बा ॾींहं ॾींहं वञे थी पई माण्हुनि मां इंसानियत निकिरंदी परावा त परावा पर पंहिंजा ई बेज़ार लॻा पिया आहिनि उन्हनि में ई कुझु कोन्हे लिहाज़ अब हाणे हर माण्हूअ जो मक़सदु थी पियो आहे पंहिंजो पेट पालणु ईअं सम्झो त ज़िंदगीअ जे तलाश में मौत में हलिया था वञनि पिया मोटण जी उमेद ई कमु अब पोइ रड़ी रड़ी वञी क़बर फेरा था थियनि पर हिननि जो आसरो कोन तोबा तोबा सा छा चइजी अबा सच चवण बि ठही ॾो सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी तो पाण ॼाणनि पंहिंजा कम हाणे अलाह तोखे ख़ुशि करे मां सवा कसी ॿुधाईंदसि फैज़ल बाबा पाणी त प्यार जे आदर दादा आदर जो ओडस शैताननि जा सरदार आया अथई हा उस्ताद ॾिसां थो मवाली भाउ जो कम खे वटियो अथई डीज़ल ते लाइती इन्हीं के भी पंजो गिराक कदासी पर थोरो वक्त चढ़े सब्र कर ये कादनिए ये कम खे वट सब डीज़ल ते लाइती इन्हीं के भी पंजो गिराक ठाई दासी थोरो सब्र कर वक्त जो इंतजार कर हुकुम कयो छा खाईंदो छा पींदो बच्चायूं खनिया फुल फुल कोप दू बिस्किट जी को भारी सुठी खड़ी जाए पर गाल बुध चाय जी बड़ी पार्टी बड़ी चाय गई आदर बाबा आदर आदर पेसू खे होटल ते बेरो रखियो थई या मूंखे कादन ॻाल्हि सम्झ में नथी अचे छॾ फेजू खे हाणे हीअं कजो ईद नहीं जुमन खे चओ त हिन महीने जी जेके किस्तूं रहियल आहिनि प्लाट जूं उहे क्लियर कनि वाह जो यादगिरी ॼारी ऐं कम वारी ॻाल्हि कई थई चाहे पी पोइ जुमन वारनि ॾे हलूं था सुब डीज़ल ते सारियूं ख़तम थी वेंदव खाओ केक त हाव के थियव केक वो ॻाल्हि सम्झ में ईंदव अहिड़ा हे बि रोज़ी आहे लालू जी हाणे तबियत कीअं आहे हा डॉक्टर आयो हो दवा दारू ॾेई वियो अथसि पर हिन महिल इहे पियो आहे जीअं न 11,000 तार में कार टंगियो पियो हूंदो आहे ईअं पियो मुझे में नथो अचे इहो कहिड़ो ज़लील माण्हू थी सघे थो जहिड़े शरीफ़ लालूअ खे ज़ख़्मी करे विधो आहे मूंखे लॻे थो त इहो सिर्फ़ु लालूअ खे ज़ख़्मी करण जी कोशिश न हुई पर असांजी शादीअ खे पूरी पूरी प्लानिंग सां रोकाइण जी कोशिश हुई पोइ तेरे जी टंकई भॼी पएसा न ॾाढो भलो थिए हा इहो छा थी चई मुंहिंजो मतिलबु आहे त पाण खे हिकु थियण ऐं पंहिंजी ख़ुशीअ में माण्हू सड़ी था वञनि बर्दाश्त नथा कनि हा 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 मां बि दरअसल इहा ॻाल्हि पियो करणु चाहियां त माण्हू ॾाढा साड़ोला आहिनि ओ दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदई कान ॾिसणो मूंॾे नेण न खणो मूंॾे नेण न खणो रिवस मां नेण कीअं खणा मूंखे त शर्म थो अचे शर्म शर्म वारी ॻाल्हि तुंहिंजे वातां अजीब थी लॻे हाँ छा थो चई मूंखे लॻे थो तव्हां विसरी वियो आहे आहियां त इज़त जेकॾहिं पंहिंजी ते अचां त बेइज़ती करण में बि देरि कान कंदी आहियां भली ढो ते बेइज़ती कर असां ख़ानदानी निर्जाऊं यही त मसलो आहे तोरो जेको ही बूथड़ो आहे न इहो अथई बेइज़ती प्रूफ और जीअं घड़ी हूंदियूं आहिनि वाटर प्रूफ तंहिं करे तुंहिंजे बूथ में बि बेइज़ती वञे ई कान जेकॾहिं तुंहिंजे बूथ में बेइज़ती वञे हा न त एतिरी थी अथई तूं हीअं रोज़ रोज़ भॻो न बीठो जीअं सम्झी बि थी हाणे छॾ हिन ज़िद खे हाणे जल्दी कर त इहो पाण में लाऊं न न न न न
ये सभु ज़िद्दियूं हक़ वास्ता मूं वटि महफ़ूज़ आहिनि। जेसि ताईं मुंहिंजी इहे ॻाल्हियूं पूरियूं न कंदे न तेसि ताईं कुझु कोन थींदो। हा नथो मुंहिंजियूं शर्तियूं मञे भले ॿिए हंधि वञी क़िस्मत आज़मा। वॾी का ज़िद्दी है उहा त मां आहियां ख़बर अथई। अरे दे मिठड़ू का कल न पई त न लालूअ खे केरु तिरकायो हलड़ी बंदूक तुंहिंजो टका बबल नंबर 2 जेसि ताईं मां सम्झां थो त लालूअ खे गप तिरकायो आहे बाक़ी गप कंहिं कई इहा ख़बर न आहे। अरे हाणे हे आलू वारो अकुल को त कोन्हे जो तुंहिंजे दिमाग़ में थोकिया या त मूंखे ख़बर आहे त गप ताईं तिरकियो आहे। रुगो ई हो पुछी दे त लालूअ वारी टंग भञण में कहिड़े चङे माण्हूअ जो हथ आहे। अरे बाबर नंबर 2 असांजो छा वञे कंहिंजो पेर भॻो कंहिंजी टंग भॻी कंहिंजी बाह भॻी बस रुगो दुश्मन जी टांगी भॻी। खुशी कर डिपटका कर हेॾा मिठल अॼु यार तुआरे ने दिमाग़ वारी बंदूक जो थका मूंखे ॾाढो वणियो। वणे ई न बंदूक जो टका पोइ न ख़ुशीअ में वात मिठो करा। हा हल थो न अॼु चका मिठाई दिलि चवई था हले का दिलि कोन्हे मिठाई का कर चाहूं कंदो चाहूं हलड़ी बंदूक तुंहिंजो टका ऐं दिलि ख़ुशि करे छॾी बाबल नंबर 2 दिलि ख़ुशि करे छॾी। पोइ हल सिनेमा चौक ते हलूं के समोसा खाऊं के गुलाब जामुन खाऊं का मिठाई खाऊं का बर्फी खाऊं को मैसू खाऊं ऐं चिकटी कयूं चाहे प्यार का कण खाली। अरे पिटेदार हल दे जादू को तो चाय देता खाऊं बैठ के टका आगे चल जाती हलिया अॼु को खर्च मर्च कर हलिया। वाड़ी चाची मासी सुरीली वाह शाबाश ते हे ओड़ो पाड़ो धारिया मुखा पुछण आया तू वरी 7 ॾींहंनि खां पोइ आई छई कुझु कोन थो। अब्बा असां टाइम सां पहुची वञूं पर बाहि लॻे ने बिजली वारनि खे। अल्लाह घणा बाबदार सड़िया घणा थकिया के मुंह आके बचा घणे ॿुधा घणे तकड़ कर घणे ॿुधा। लालू टंग भॼी अथई खट ते वेठो ई पोइ बि इन्हनि मुश्किलनि खां मुड़ी नथो। अम्मा जो मतिलबु आहे त लाइट कोन्हे इन जे करे असांखे देरि थी वई। पर ॾियो ख़बर तव्हां पई ॼणियूं अॼुकल्ह लाइट ते हलंदी हुयो छा लाइट न अथव त पोइ सोलर हणायो हा बैटरी चार्ज थींदी पाणे हलंदो। सोलर प्लेट खे छॾ हाणे अॻिते वध तॾहिं त सोलर प्लेट वांगुरु ॼंग सिधी के वेठो हुई। अदा लालू असल में मुंहिंजी ही ड्रेस इस्त्री न थियल हुई तॾहिं बिजली जो इंतज़ार पे कयो। वाड़ी आहे मुंहिंजी साली वाह हाणे हिकिड़ो ॿियो कमु कर जे नई ड्रेस जो एॾो शौक़ु अथई त सुभाणे खां वठी 9 वॻो सिबराए घर में रखे छॾ। लाली सुभाणे गुज़ारे जो 9 वॻो पाए बूथ ॾिसण अचांसि। माण्हू मरे त भली मरे तव्हांखे कपिड़नि जी लॻी आहे त 9 वॻो इस्त्री थियल कोन हो मेकअप कोन हो फलाणी शइ न हुई ब्यूटी पार्लर ते वयसि छो कंहिंखां तबियत पुछण थी वञो या कंहिंजी शादीअ में डांस करण थी वञो छा। अब्बा वाई त सणाई कढ मरनि तुंहिंजा दुश्मन ॾे हाल वाल हाणे तबियत कीअं आहे। ओ चाची मासी सुरीली जंग में दर्द आहे को बि न मुंहिंजो हमदर्द आहे अलाए कहिड़ो गप में केरु आहे मूंखे वियो फर्द आहे पर इहा पक थमंदो उहो मर्द आहे छो जो मौसम शुरू थी सर्द आहे। अञा पुछी त तबियत कीअं आहे तॾहिं त मुंहिंजो मुंहुं थी वियो सर्द आहे। अदे लालू खे छा थियो आहे भला दिमाग़ में बि को धक लॻो अथसि छा। पावली मूंखे बि महसूस थिए थो तो कंहिं दिमाग़ वारे डॉक्टर खे ॾेखारिस न लाली। और चाची मासी सुरीली तू ख़ामोश थी वे रुगो मां त ठीकु थिया पोइ हलंदासीं ॿई गिदू तू पंहिंजो इलाज कराए जाए मां पंहिंजो इलाज कराए। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।